राणीपुर पीर सरमद निसार भुट्टो राणीपुर जे टीचर कॉलोनी में साईं ॾिनो कल्हड़ो जे घर में ₹1,00,000 जो धाड़ो। 6 अणॼातल हथियार बंदर घर भातियुनि खे राति जो 3 बजे हथियारनि जे ज़ोर ते 1 कलाक जगमाल बणाए धाड़ो हणी फरार थी विया। हथियार बंदर घर भातियुनि खे जगमाल बणाए 25 तोला सोन ऐं घर में पियल 10 लख कैश, टच मोबाइल, 1 बंदूक, पिस्टल ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया। राणीपुर थाणे ते एनसी पिणु दाख़िल। घर मालिक साईं ॾिनो कल्हड़ो ॿुधायो त सुबुह सवेर जो 6 हथियार बंदर असांजे घर में घिड़ी आया, जिन घर भातियुनि खे जगमाल बणाए 25 तोला सोन, 10 लख कैश, टच मोबाइल, बंदूक, पिस्टल फुर करे फरार थी विया। असां राणीपुर थाणे ते पहुतासीं त थाणे जा दर बंदि हुया। रड़ियूं कयोसीं, जंहिं बाद थाणे जो दर खोलियो वियो आहे। पुलिस खे असां इतला कयोसीं। गश्त कंदड़ पुलिस हथियार बंदनि जो पीछो बि न कयो। असां ई सां फरार थी विया। राणीपुर में बदमनी जी बाहि ॿरी रही आहे। चौकीदार मौजूदु आहे पर उहो बि गुम आहे, उनजो बि नंबर बंदि आहे। असां एसएसपी ख़ैरपुर खां घुर कयूं था त असां सां इंसाफ़ कयो।